इंटरनेशनल रेस्क्यू कमेटी पाकिस्तान स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट सां भाईवारी में कराची में एक सूबाई कॉन्फ्रेंस में अहम रिपोर्ट पधरी कई है। रिपोर्ट में कोविड-19 ऐं मौसमियाती तब्दीली जे नतीजे में आयल कुदरती आफ़तुनि जे सिंध जी तालीमी सूरत हाल ते गहरनि असरनि ते रोशनी विधी वई। IRC पारां कमीशन कयल सिंध में ॿारनि जी तालीम ते मौसमियाती असर जे उनवान सां रिपोर्ट में सिंध जी ॿोॾि मुतासिर ज़िलनि में मौसमियाती आफ़तुनि ऐं वबाई मर्ज़नि जे नतीजे में थींदड़ नुक़साननि सां मुतासिर ॿारनि जे तालीमी कारकर्दगी ऐं खेनि पेश मसइलनि जो हिकु गॾियल जाइज़ो पेश कयो वियो। SELD जी सेक्रेटरी डॉक्टर शीरिन मुस्तफ़ा पंहिंजे रिमार्क्स में पुठिते पयल इलाक़नि ते मौसमियाती तब्दीली जे असरनि ऐं तालीमी इंफ्रास्ट्रक्चर जे अंदरि मौजूद कोताहियुनि ते रोशनी विधी वई। हुन तालीम जे हक़ जे तहफ़ुज़ लाइ गॾियल पॉलिसियुनि ऐं मज़बूत हिकमत अमलिन जे फौरी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। IRC जी कंट्री डायरेक्टर शबनम बलोच चयो त मौसमियाती चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ऐं इन जा तालीम ते पवंदड़ नाकारी असार घटाइण बाबति क़दमनि ते ज़ोर ॾिनो वञे। हुन मज़बूत इंफ्रास्ट्रक्चर गॾियल पॉलिसियुनि ऐं हिकमत अमलिन में वधीक सीड़पकारी जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो त जीअं यकीनी बणाए सघिजे त को ॿार तालीम खां महरूम न रहे। सीनियर एजुकेशन कोऑर्डिनेटर IRC राहत रिज़वान जे पेश कयल नतीजनि इंकशाफ कयो त मुतासिर इलाक़नि जा ॿार वबाई मर्ज़नि सबबि स्कूल बंदि रहण जे करे 1 साल खां वधीक अरसो तालीम खां महरूम रहिया आहिनि।